सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। विस्पतवार एकांतवास। उन सचे साईं जी रामतुन खे पाए करे पंहिंजो पाण खे उन मालिक जी रहमत में आणण, उन प्रभु खे पाइण, पर उन मालिक खे पाए तॾहिं सघिबो जॾहिं पंहिंजो पाण खे पाईंदासीं, पंहिंजो पाण खे ठाहींदासीं। ऐं उन जे लाइ असांखे हिकु अहिड़े माण्हू खे बणाइणो पवंदो आहे जेको असांजो सदाई साथ ॾे, जेको असां सदाई गॾु हुजे, जेसि ताईं जीवन हुजे तेसि ताईं सदाई साण रहे। हिकु पल में असां खां परे न थिए। ऐं असां सभु सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे ई संवारे ऐं सुधारे सघूं था। ऐं उहो इंसान को ॿियो न पर असां पाण हूंदासीं। जेकॾहिं असां पाण खे ठाहींदासीं, पाण खे बणाईंदासीं, पंहिंजो पाण खे संवारींदासीं, त पोइ सभु कुझु संवरजी वेंदो। आमतौर असां इंसान जेके बि आहियूं, असां ॿियनि खे संवारण में लॻी वेंदा आहियूं या ॿियनि खे ॾिसी करे हलंदा आहियूं, जॾहिं त जीवन असांजो आहे, ज़िंदगी असांजी आहे, कर्म जो फल बि असांजो आहे, जेको कंदासीं उहो पाईंदासीं बि असां ई, ऐं सिहत हेल्थ जीवन उहा बि असांजी आहे, उथी वेठी बि असांजी आहे, इज़त शान मान बि असांजो आहे, सुख समृद्धि मान अपमान बि असांजो आहे। सभु कुझु असांजो पंहिंजो त आहे। पोइ जेकॾहिं असां पाण खे बणाए करे हलंदासीं त पोइ सभु कुझु पंहिंजे वेंदो। तंहिंजे करे असां पहिरीं सोच रखूं त असांखे पंहिंजो दुश्मन पाण नाहे थियणो, असांखे पंहिंजो साथी थियणो आहे, असांखे पंहिंजो सॼण थियणो आहे। ऐं पोइ इन लाइ एकांत जो मक़सदु हूंदो आहे उन मालिक सां मिलणु, ऐं उन सां गॾु मौन, ख़ामोशी। ऐं मौन ऐं ख़ामोशी जेसि ताईं असां चाहियूं था त असांजे अंदर में शांती हुजे, असांजे अंदर में मौन हुजे, मालिक जो मिलणु हुजे, त पोइ असां उन मौन खे पहिरियों पाण सां बणायूं। ऐं मौन जो मक़सदु उन जी शुरूआत आहे पाण बणाइण। तंहिंजे करे जॾहिं असां मौन में विहूं, असां पंहिंजो पाण में रोज़ आदत विझी छॾूं
जेकॾहिं असां चाहियूं त असांखे सदाई सुखी रहणो आहे त पोइ असांखे 24 कलाक रोज़ चाहिए असां हिकिड़ा सिर्फ़ु 24 कलाकनि में 24 मिंट पंहिंजो पाण खे ॾियो।